दुनिया जी सियासत हिकु भेरो ॿीहर ख़तरनाक मोड़ ते अची बीठी आहे। अमरीका ऐं ईरान विच में वधंदड़ छिकताण न सिर्फ़ विच ओभर पर पूरी दुनिया जे अमन, मईशत ऐं तेल जे वापार ते वॾा असर विझी सघे थी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप वाज़े लफ़्ज़नि में चयो आहे त ईरान जे मामले में खेनि चीन जी कंहिं बि मदद जी ज़रूरत नाहे। व्हाइट हाउस में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सदर ट्रंप चयो त असां कंहिं न कंहिं तरीक़े सां खटींदासीं, या पुरअमन तरीक़े सां या कंहिं ॿिए तरीक़े सां। ट्रंप वधीक दावा कई आहे त ईरान जी सामूंडी ऐं हवाई क़ुवत लॻभॻि ख़तम थी चुकी आहे। ईरान जी जंगी मशीनरी बि तबाह कई वई आहे। इहे बयान अहिड़े वक़्तु साम्हूं आया आहिनि जॾहिं ट्रंप चीन जे अहम दौरे ते रवानो थी वियो आहे, जिते संदसि मुलाक़ात चीन जे सदर शी जिनपिंग सां थींदी। ॿिए पासे ईरान बि ख़ामोश नाहे वेठो। तेहरान अमरीका ख़िलाफ़ दी हेग में क़ाइमु बैनुल अक़वामी अदालत में बाज़ाब्ता केस दाख़िल करे छॾियो आहे। ईरानी हुकूमत जो इल्ज़ाम आहे त अमरीका न सिर्फ़ मुआशी पाबंदियूं वधायूं पर फ़ौजी धमकियुनि ऐं हमलनि ज़रिए आलमी क़ानूननि जी भञकिड़ी पिणु कई आहे। ईरानी मीडिया मूजिबि हीउ केस 1981 जे अल जज़ाइर मुआहिदे तहत दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें अमरीका ईरान जे अंदरूनी मामलनि में मुदाख़लत न करण जो वाइदो कयो हो। हाणे ईरान अदालत खां मुतालबो करे रहियो आहे त अमरीका खे मुस्तक़बिल में अहिड़ियुनि कार्रवाइयुनि खां रोकियो वञे ऐं ईरान खे थियल नुक़साननि जो मुकमल मुआवज़ो अदा कयो वञे। होॾां चीन बि सिफ़ारती मैदान में सरगर्म नज़र अची रहियो आहे। चीनी परॾेही वज़ीर वांग यी पाकिस्तान ते ज़ोर ॾिनो आहे त ईरान ऐं अमरीका विच में सालिसीअ जूं कोशिशूं वधीक तेज़ कयूं वञनि। चीन जे सरकारी ख़बरूं इदारे मूजिबि वांग यी पाकिस्तान जे नाइब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार सां टेलीफ़ोन ज़रिए ॻाल्हि ॿोल्हि दौरान आबनाए हुर्मज़ जे सूरतहाल ते ॻणिती ज़ाहिर कई ऐं ख़िते में अमन लाइ पाकिस्तान जे किरदार खे साराहियो आहे। इसहाक़ डार पिणु चयो आहे त पाकिस्तान ईरान ऐं अमरीका विच में ॻाल्हियुनि जी बहाली ऐं जंगबंदीअ खे बरक़रार रखण लाइ सिफ़ारती कोशिशूं जारी रखंदो। ॿिए पासे ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची अमरीकी बयाननि खे उकसाइण वारा बयान क़रार ॾींदे चयो आहे त इहे ई मुमकिन अमन मुआहिदे जी राह में सभ खां वॾी रुकावट बणियल आहिनि। ईरान जो चवणु आहे त आबनाए हुर्मज़ में वधंदड़ तकरार जो ज़िम्मेवार अमरीका ऐं इसराईल जूं फ़ौजियूं कार्रवायूं आहिनि। इन दौरान ईरानी फ़ौजी क़यादत बि सख़्तु बयान जारी कंदे ख़बरदार कयो आहे त हाणे अमरीकी हथियारनि खे आबनाए हुर्मज़ मां गुज़रणु न ॾिनो वेंदो। ईरानी फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त आबनाए हुर्मज़ ते मुकमल निगरानी ईरान जे हथ में आहे। जेको बि इतां गुज़रंदो उहो ईरान जी निगरानी हेठि गुज़रंदो। ॿिए पासे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चीन पहुची वियो आहे। चीन जे नाइब सदर हांग ज़ी तरफ़ां सदर ट्रंप जो शानदार इस्तक़बाल कयो वियो, जेको ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि में नए मरहले जी अलामत सम्झियो पियो वञे। सदर ट्रंप ऐं शी जिनपिंग विच में मुलाक़ात दौरान ईरान, वापार, टेक्नोलॉजी, ताइवान ऐं आलमी सलामती जहिड़नि अहम मामलनि ते ॻाल्हियूं थियण जो इम्कानु आहे। सवाल इहो आहे त छा दुनिया हिकु नई वॾी जंग ॾांहुं वधी रही आहे? छा चीन ऐं पाकिस्तान जी सिफ़ारती कोशिशुनि सां ख़िते में अमन क़ाइमु थी सघंदो? फ़िलहाल दुनिया जूं नज़रूं बीजिंग, वाशिंगटन ऐं तेहरान ते खुतल आहिनि, जिते थींदड़ हर फ़ैसिले जा असर पूरी दुनिया महसूसु कंदी।